अकरम साहब उस्ताद फतेह अली खान साहब जो प्यारो आहे वो जॾहिं बि मिलंदो आहे मूंखां पुछंदो आहे खान साहब पाकिस्तान जो हिकु खान साहब मुंहिंजो दोस्त रियाज़ अहमद चाचड़ साहब चए थो त हिकु कलाम तूं बि चओ मां राज़ी त न आहियां पर मां एतिरे में वॾो मां उन सां तालुकात रखंदो आहियां लेडीज़ हुजे चाहे जेंट्स हुजे पर मां शौक़िया इश्क में ॻाईंदो आहियां मां उस्ताद गुलाम सिंह उमराणी खे चवां थो त महिरबानी करे अचे वॾी महिरबानी शादी में कोई ॻाल्हि आहे गुलाम सिंह उमराणी अगर जिथे में इन मैदान में अॼु असांजो खान साहब जो कवाल हुयो उनजी 25 साला वर्सिया चाहे हजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे शान में नोटिशन ॾिनो मां चवंदुमि कलाम पर मां उन खे बि यादि ज़रूर करे तव्हां मोमिनन खे कराईंदो पर हिकिड़ो नारो थियो ने नारे हैदरी मैं हिंदू हूं लेकिन दुश्मनी शबीर नहीं मैं हिंदू हूं शबीर नहीं नारा हैदरी नारे जी भी कंजूसिया अफसोस है कर मां सिंगर आया नारा हैदरी सारी नथो क्यों किस्मत में मेरे चैन से मदीना लिख दे मदीना लिख दे जन्नत भी गवारा है जन्नत भी गवारा है मगर मेरे लिए मदीना लिख दे वो घड़ी मेरा नाज मन अकरम के डेलीकेट दो क्या वो निहारी लथो क्यों गजब वाई हो जो जब वादी हो तो सारी नथो जब वादी हो तो सारी नथो मेरा नाज का निहार नथो जब वादी हो जब वादी हो
नोगराणी की वेलकम स्वागतम। कच्ची तंगवा है मोहब्बत जी सियाणल सच्चो चयो है सगो सत सा टुटी पवंदो समझ सा सोरणो आहे ही दिल चाहे सजणता साव सिर घोरणो आहे मोहब्बत में वने हर शय न चपके